हाणे रमज़ान शरीफ़ थो अचे पियो, भलो महीनो आहे। हा सभिनी खे अलाह तौफ़ीक़ अता फरमाए। थोरो कमज़ोर थी पियो आहियां, अलाह रमज़ान शरीफ़ सां निभाए नदी का तौफ़ीक़ अता फरमाए। पर को रमज़ान असांजो पहिरीं हूंदो हो कमज़ोरीअ जो, पर पोइ अलाह ताला मूंखे तौफ़ीक़ ॾिनी जो हाफ़िज़नि जा क़ुर ॿुधनि ॿी तरावियूं घुरे हाणे त अलाह ताला मूंखे अहिड़ी तौफ़ीक़ ॾे रमज़ान शरीफ़ जी जेकी बरकतूं आहिनि तव्हां वांगुरु मां उन बरकतुनि खां मालामाल बणिजा। रमज़ान शरीफ़ खे असांजे गुनाहनि जो कफ़ारो बणायो। 11 महीननि ताईं जेके असांजो ग़लति गुनाह आहिनि रमज़ान जी माना ख़तमु। रमज़ान वक़्तु रमज़ खां रमज़ ज़वाद खे चइबो आहे, ज़वाद सां चइबो आहे ततल वारी नंढड़ा कचड़ा गोरनि जा पेर, गोरा उटनि जा गोरा नौजार हूंदा आहिनि, वीचारा वारीअ ते पोइ माण्हू सजदारी झलंदा आहिनि, पोइ चोपा ॾींदा आहिनि वारीअ ते, पोइ चवंदा आहिनि रमज़ ते नाकत नाकत उठंदी वई वारीअ ते तव ते हली वई आहे, ॿचा खाइण फकरिस रमज़ान इन खां वरितल आहे त तव्हांखे रमज़ान तकलीफ़ ॾींदो भटकाईंदो, पर सारे 11 महीने गुनाह ख़तमु थी गनीमत जा ॾींहं अहिड़े महीने में कंहिं माण्हू ॿी न कारो बुख बि कान्हे उन बि कान्हे पर ॿिली थो जेके हाणे छा कजे अची वियो आहे उन सां मुंहुं जेको दुआ आहे त अलाह ताला असांखे तव्हांखे